जिरका मां ख़बर शामिल क्यों था। लाखादिनो जिरकाई जी रिपोर्ट मुताबिक़ त तालके ठठे यूसी झंबीर जे कोस्तान सत भाङे हिक मकान अवारी जे ॻोठ नबी बख्श बबर जे केतिरनि ई रवासनि मकली ते पंहिंजे ज़मीननि जा कागज़ हथ में खणी रवेन्यू खाते ठठे जे अमलदारनि जे मिली भगत सां संदसि कोस्तानी ज़मीननि जा वॾी रिश्वत एवज़ खाता तब्दील करे बाअसर उधारियनि माण्हुनि हवाले करण ख़िलाफ़ हिकु एहतिजाजी मुज़ाहिरो वॾेरो नबी बख्श बबर अब्दुल गफ़ूर दीनार अमीर बश्क महताब रहमतुल्लाह बबर जी अॻुवाणी में कंदे चयो त संदसि ज़मीनूं आवारी मकान में 500 एकड़ जे लॻभॻि आहिनि, जंहिंमें संदसि क़दीमी 500 घरनि ते मुश्तमिल ॻोठ पिणु शामिल आहिनि। इहे जंहिं ज़मीननि जा वटनि 7 फार्म समेत समूरा कागज़ मौजूदु आहिनि। हिननि इंकिशाफ़ कंदे इल्ज़ाम हणंदे चयो त DC ऑफिस ठठो जा मुलाज़िम रेवेन्यू खाते जे अमलदारनि सां मिली भगत करे वॾी रिश्वत एवज़ संदसि ज़मीननि मां 375 एकड़ ज़मीन KPK जे रवासी फतहुल्लाह कंडी जे नाले जाली कागज़नि जे आधार ते कई वञी पई, जंहिंजो बोकस जुडिशनल ऑर्डर पिणु निकिरण वारो आहे, जेका साणसि वॾी नाइंसाफ़ी आहे, जंहिंजे ख़िलाफ़ नेब FI समेत हाई कोर्ट में वेंदासीं। पर कोस्तानी माण्हुनि सां थींदड़ एतिरी नाइंसाफ़ी ते DC ठठे समेत चूंडियल नुमाइंदा बि ख़ामोश बणियल आहिनि। इन वसवारनि खां मुतालबो कंदे रिश्वतखोर बोकस खाता ठाहींदड़ रेवेन्यू खाते तोड़ी DC ऑफिस जे अमले ख़िलाफ़ कार्रवाई करे संदसि ज़मीनुनि खे बचाए साणसि इंसाफ़ करण जी घुर कई आहे।